अस्सलाम वालेकुम नाज़रीन। मौसम सिंध बलोचिस्तान जी सां गॾु मुकमल मालूमात तव्हांखे इन वीडियो ते ॾींदासीं। चैनल ते नया आहियो त चैनल खे सब्सक्राइब कयो। सभ खां पहिरियां मौसम जी ॻाल्हि कयूं सिंध जी, त सिंध में कराची, हैदराबाद ऐं कराची जे इलाइक़नि में किथे हल्की त किथे तेज़ बारिश जा 28 तारीख़ खां पोइ इम्कानात आहिनि। ऐं कराची जा जेके बि इलाइक़ा आहिनि, गुलशन मेमार, गुलशन हदीद, मुकमल कराची में किथे मौसम साफ़ रहंदो, किथे हल्की बारिश रहंदी, किथे तेज़ भी रहंदी। उन खां पोइ ॻाल्हि कयूं हैदराबाद विचोली सिंध जी, त विचोली सिंध में ख़ासि बारिश जा इम्कान नज़र न पिया अचनि। हैदराबाद, टंडो आदम इन्हनि इलाइक़नि में ऐं बादल थोरा थका रहंदा, हल्की बूंदाबांदी थी सघे थी, ख़ासि इम्कानात नज़र न पिया अचनि। उन खां पोइ थर जी ॻाल्हि कयूं त थर में मौसम ख़ुश्क रहंदो, किथे किथे बादल रहंदा ऐं फ़िलहाल बारिश जा को बि इम्कानात नज़र न पिया अचनि। उन खां पोइ ॻाल्हि कयूं उत्तर सिंध जी, जैकमाबाद, घोटकी, सखर, लाड़काना, शादात कोट, कंबर, कंदकोट, इन्हनि इलाइक़नि में मौसम ख़ुश्क रहंदो। इन्हनि इलाइक़नि में बलोचिस्तान खां कुझु ककर दाख़िल थींदा, जेके इन्हनि इलाइक़नि ते असरअंदाज़ थींदा ऐं किथे किथे हल्की, किथे तेज़ हवाउनि सां दाख़िल थींदी। ख़ासि बारिश जा ज़बरदस्त इम्कानात न हूंदा, लेकिन कुझु ककर दाख़िल थींदा। उन खां पोइ ॻाल्हि कयूं बलोचिस्तान जी, बलोचिस्तान जे इलाइक़नि में हिकु मग़रबी सिस्टम दाख़िल थियो आहे ऐं उन जा असर सिंध ते बि हूंदा। ख़ासि अहिड़ो न आहे, हल्की बूंदाबांदी बलोचिस्तान जे इलाइक़नि में बि थी सघे थी।